फेसबुक मोनेटाइज़ेशन जे बारे में तव्हांखे जेका सुजाॻी ॾियणी हुई मूं उहा ॾिनी आहे। काफ़ी दोस्त महिनत कनि था पिया। काफ़ी दोस्तनि जा मसइला हल थिया आहिनि। काफ़ी दोस्त अर्निंग करे रहिया आहिनि ऐं काफ़ी दोस्तनि जा मसइला रहियल आहिनि। हाणे अचूं था ईज़ीनेस ते, आसानी ते। त काफ़ी दोस्त चवंदा आहिनि त असां लाइ आसानी ते माना इहे चए तव्हांखे चऊं तव्हां करे ॾियो। अड़े बाबा ईअं न थींदो आहे। बिल फर्ज़ जेको सुवाल तव्हां व्हाट्सएप ते मूंखां कयो था उहो रिप्लाई नथो ॾियां, ॿी ॻाल्हि आहे। उनजो बि को वजह आहे। ॾिसो ॻाल्हि खे सम्झो। जे तव्हां सोशल मीडिया ते अर्निंग करणु चाहियो था न, त तव्हांखे हिकु स्टेप अॻिते वधिणो आहे, हिकु क़दम अॻिते वधिणो आहे। बिल फर्ज़ तव्हांखे कंटेंट मोनेटाइज़ेशन मिली बि वञे, तव्हांजो सेटअप बि थी वञे, तव्हांजो अर्निंग बि स्टार्ट थिए, असुल केल पोइ खां शुरू आहे न। हींअर मां वटि हिकु केस आहे जिद्दा सऊदी अरब जो। उनखे तमामु घटि फॉलोअरनि ते कंटेंट मोनेटाइज़ेशन मिली वियो आहे। उनजो सेटअप बि थियल आहे, उनजो पे आउट बि ठहियल आहे, हर शइ मां करे ॾिनोमांसि। हाणे उनजो अर्निंग थिए ई नथो। थिए थो मतिलबु ईअं $1 60 सेंट्स माना 60 पैसा डेली उनजा थियनि था। हाणे उहो परेशान आहे। जेकॾहिं हू हिकु क़दम अॻिते हुजे हा, वन स्टेप अहेड हुजे हा, फॉरवर्ड हुजे हा, त अॼु परेशान न थिए हा जेको आहे सो ॻाल्हि खे सम्झो। ईज़ी मनी किथे बि न आहे, सवलो कमाई किथे बि न आहे। जिते बि तव्हां कमाई कंदो तव्हांखे महिनत लॻंदो। बाक़ी इहे जेके फेसबुक जा मसइला आहिनि, जेके तव्हां मूं ॾे स्क्रीन शॉट मोकिलियो था, मां ॾिसां थो, वॉइसूं बि ॿुधंदो आहियां। लेकिन जेकॾहिं तव्हांखे जवाबु नथो ॾियां त हिन में बुरो तव्हां न मञो। छो त जेके सवाल तव्हां कयो था उन लाइ हिकु अलॻि प्लेटफॉर्म मूं ठाहियो आहे। पोइ उनखे काफ़ी माण्हू मूंखे लालची था चवनि। ओके, लालची आहियां, ठीकु आहे, ओके, सॼो दुनिया ईअं कंदो आहे। लालची में मक़सदु मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे अॻिते वधे, वधे, बिल्कुलु वधे। छो न वधे? तव्हांजे नज़र में न वधे? तव्हां फ़ैसिलो कयो, दिलि ते हथु रखो। उन में मूं ॿुधायो आहे, हर शइ ॿुधायो। हाणे पाकिस्तान वारनि जो इहो मसइलो आहे त असांजो यूट्यूब जो डेटा असांखे कोन्हे, असां वटि पैकेज थियल कोन्हे। सऊदी वारनि जो इहो मसइलो आहे त असां यूट्यूब ॾिसूं था, असांखे ॻाल्हि सम्झ में नथो अचे। बाबा ॻाल्हि तव्हांखे सम्झ में कीअं ईंदो जॾहिं तव्हां ॿियनि जो कमाई ॾिसी अचो था फेसबुक ते, त ॻाल्हि कीअं सम्झ में अचे? को माण्हू जेको आहे सो कमाई थो करे त तव्हां बि चाहियो त मां बि अहिड़ो कमाई कयां। लेकिन कंहिं माण्हू जे कमाई खे ॾिसी करे ऐं कंहिं माण्हू जे कमाई खे का इंस्पायर थी करे तव्हां कमाइणु चाहियो था। इन जे विच में हिकु गैप आहे, हिकु स्पेस आहे, हिकु ख़ाल आहे जंहिंखे तव्हांखे भरणो आहे। जेको तव्हांखे भरणो आहे उहो ख़ाल आहे महिनत। ऐं महिनत तमामु सवलो आहे। फेसबुक ते अर्निंग करणु तमामु सवलो आहे जेकॾहिं तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ते ध्यानु ॾियो। मुंहिंजो हिकिड़ो वीडियो आहे यूट्यूब ते, कंटेंट मोनेटाइज़ेशन ऐं मोनेटाइज़ेशन में फ़र्क़ु सम्झो नाले सां टाइटल आहे। जे तव्हां मुंहिंजे व्हाट्सएप ते वेंदो न, को मैसेज कंदो त हिकिड़ो लिंक ईंदो आहे, ऑटोमेटेड लिंक आहे। अवे मैसेज जो लिंक ईंदो तव्हांजे व्हाट्सएप ते, उन ते क्लिक कयो, उन तव्हां वीडियो ते पहुची वेंदो। उन वीडियो खे तव्हां ॾिसो गौर सां। मां उन में कीअं तव्हांखे ॿुधायो आहे त फेसबुक जो कमाई केतिरो सवलो आहे, फेसबुक ते महिनत करणु केतिरो सवलो आहे। इन त फेसबुक कंटेंट मोनेटाइज़ेशन वसीले मोनेटाइज़ेशन जा त नक्शा ई बदिली करे छॾिया आहिनि, मटाए छॾिया आहिनि नक्शा। उहो यूट्यूब वारो जेको आहे सो उन में तव्हांखे पहाड़ ते चढ़णो थो पए। टिकटॉक जो बि अञा सवलो आहे, लेकिन फेसबुक सफ़ा आसान करे छॾियो। यानी तव्हांखे कंटेंट मोनेटाइज़ेशन मिलण खां बाद ॿ लफ़्ज़ बि लिखंदव उन ते अर्निंग शुरू आहे, स्टोरी रखंदव त उन ते अर्निंग शुरू आहे, वीडियो रखंदव, पिक्चर रखंदव। हाणे तस्वीर जेको आहे सो, हाणे हिकु माण्हू मसलन कश्मीर खां कराची अचे बस में, विच ते घणियूं जॻहियूं जंहिंजूं तस्वीरूं कढी सघे थो, 100-200 तस्वीरूं कढी सघे थो।
उहे तस्वीरूं तव्हां पंहिंजे मोबाइल ते कढी फेसबुक ते रखो, उहो तव्हांजे कम जी ओरिजिनलिटी खे ॾिसी करे तव्हांखे कंटेंट मोनेटाइज़ेशन ॾींदो, त अर्निंग कयो। उम्मीद त ॻाल्हि तव्हांखे सम्झ में आई हूंदी, महिरबानी।